नाज़रीन असां गॾु सकरन जो असिस्टेंट कमिश्नर सलीम जतोई साहब असां गॾु मौजूदु आहे। अचो सां ॻाल्हि ॿोल लॻियूं। सर अस्सलाम वालेकुम। सर वज़ीर आला सिंध ऐलान कयो त 3 ॾींहंनि ताईं माण्हू पंहिंजे घरनि ताईं महदूद रहनि ऐं मार्केट्स बंदि रहनि। ऐं असां ॾिसी आया आहियूं पोइ हिते त मार्केटूं सभु खुलियूं रहनि, माण्हुनि जा मेड़ हुजूम आहिनि, होटल इलाही सारा खुलिया पिया आहिनि। ऐं ॿियो वॾी ॻाल्हि इहा आहे त महांगाई ते कंट्रोल न आहे। तव्हां ॾिसो पिया टमाटा जेके आहिनि से 20 रुपया 50 रुपए ते किलो पहुची विया आहिनि। आमद ॾींहंनि में जेका भिंडी हुई उहा 60 रुपए खां जेका किलो हुई उहा हींअर तक़रीबन 150 रुपया विकिरो थी पए। इंतिज़ामिया इन जो छा पई करे? इंतिज़ामिया अॼु बि छापा आया आहिनि, विज़िट कयो आहे, अॼु बि ॾंड हणे पई। तव्हां ॾिठो आहे मार्केट में माण्हू खे सम्झाइनि पिया, मार्केटूं बंदि करायूं पिया। असां सोशल मीडिया ते प्रेस वारनि दोस्तनि खे जेके सोशल वर्कर हुआ, सिविल सोसाइटी सभिनी घुराए मीटिंगूं करे अपील कई आहे। माण्हुनि खे बि अपील था कयूं महिरबानी करे पंहिंजी ज़िंदगी पंहिंजे बचनि जे ख़ातिर पंहिंजो पाण खे घरनि ताईं महदूद रखनि। महांगाई जेका आहे उन ते छो नथो कंट्रोल थिए? सर हिकिड़ो माण्हू अॻे परेशान आहिनि, तव्हां ॾिसो पिया कोरोना वायरस जे करे। ऐं ॿिया जेका खाधे पीते जी शयूं असां माण्हू इलाही दुकानूं बंदि आहिनि, परेशान आहिनि, ग़रीब मज़दूर पिया आहिनि। ऐं महांगाई ते कंट्रोल छो नथो थिए? तव्हां ॾिसो न जेका शइ 60 रुपया 150 रुपया किलो थी वियो आहे। ऐं जेको माण्हू तमामु घणा परेशान आहिनि, उनजे लाइ इंतिज़ामिया कहिड़ा उपाय वरिता आहिनि? तव्हां त खणी ॾंड हणी हलिया था वञो माण्हुनि ते, करे अॻी माण्हू परेशान आहिनि, उन मां को फ़ाइदो थिए थो? असांजो फ़र्ज़ु आहे त माण्हुनि खे अवेयरनेस पैदा करियूं। ऐं असां वापारियुनि सां बि उनजी महांगाई जे सिलसिले में मीटिंगूं कयूं आहिनि। अॼु बि असांजी मीटिंग रखियल आहे, उनखे हिदायत कई त महांगाई न कनि, जेके महांगो कनि पिया उन ते असीं ॾंड हणूं पिया। हींअर तव्हां ॾिसो पिया सर असां पोइ ते ॾिसी आहियूं भाॼियुनि वारनि टे उनखे जेके लिस्टूं आहिनि रोज़ान जी बुनियाद ते, उहे लिस्ट में न पिया ॾियनि जेके इंतिज़ामिया ॾींदी आहे रेट जा, उहे लिस्टूं ईंदा आहिनि कलो के लिस्टूं आहिनि उन ते। ऐं जेका लिस्ट असां पढ़ी आहे उन में जेका भिंडी जेका 100 रुपया किलो लिखी पई आहे, त जेको असां वरी चुकाई आहे त तक़रीबन 150 रुपया किलो विकिरो बि कयो वञे। तव्हांजो टमाटा त 20 रुपया लिस्ट ते लिखिया पिया आहिनि, 50 रुपया किलो विकिरो पिया कयो वञे। इन ते अमल दरामद छो नथो थिए? इन ते असां ॾंड हणूं पिया, जेको वधीक वठूं त ॾंड हणंदासीं, अञा वधीक वठंदासीं, विज़िट करियूं पिया, तव्हांजे अॻियां विज़िट करियूं पिया। तव्हां ॾिसो पिया सर माण्हुनि जूं दाऊं लॻियूं पियूं आहिनि महांगाई जे करे। इन करे विज़िट हीअ सॼी मार्केट विज़िट करियूं पिया सुबुह खां वठी। तव्हां ॾिठो आहे न लिस्टूं में काफ़ी न पहुती, उन्हनि ते अमल दरामद उनखे टाउन वारनि खे न मार्केट कमेटी खे डायरेक्शन ॾिना आहिनि। इनशाला लिस्टूं मिलंदियूं तव्हांखे टाइमली, ठीकु आहे न? ये कौन चला रहा है? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अच्छा इंतजामिया आई थी आपके पास साहब ने, क्या दंड बन लगाए क्या? जी हमको दंड लगाए, 2000 रुपये लगाए। क्यों लगाए? ये तो Yes. खाने पीने की अशिया है ना, वो तो खुली रहती है, सही है। नोटिफिकेशन भी है। सही सामान बाहर रखा है इसलिए, इस वजह से। अच्छा बाकी हमने कूलर भी रखा है और इसके अलावा हमने जो है वो साबुन भी रखा है, उसका नहीं है। ये जो SDM साहब आए थे बोल रहे सामान बाहर रखा है, इसलिए हमारे को 2000 रुपये दंड लग गया। कहाँ है रसीद? कहाँ है 2000? रसीद सही है मेरे पास पड़ी है। और अभी पैसे किसने लिए? पैसे सही SDM साहब के साथ बंदे थे। आपने जमा किए उसने खुद लिए? नहीं वो जमा किए। अच्छा हाँ ये खुद लिए? जी जी उसके बंदे ने लिए? जी जी आपसे 2000? हाँ हाँ किस खाते में जाएंगे ये पैसे? साईं वो हमें इल्म नहीं है। बहरहाल जोता वो हो गया। छा कयूं, दुकानूं बंदि लॻी पियो आहे न। हाणे मास्क पिया खपायूं, छा कयूं, मसवाड़ू आहिनि, बिल न लाइटुनि जा, कयूं छा, मजबूर आहियूं। ही चवनि पिया त माण्हू घणा के ज्यादा न गॾु थियनि, ही त शहर बाज़ार सॼी भरी माण्हू सॼो सभु बीठा आहिनि, कुझु कोन्हे। हीअ त बिल्कुलु बेक़ानूनी कमु आहे। छा कयूं वज़ीर, ग़रीब आहियूं तो इहे ख़बरूं चारूं आहिनि। छा माण्हुनि जा हुजूम ॾिसता माण्हुनि जो हुजूम सही न करे थी वियो आहे, जो दुकानूं बंदि पियूं आहिनि। माण्हू हूअं सिंगल दुकान ते वेठा हूंदा त कुझु न कुझु माण्हू घटि हुआ। हाणे जीअं दुकानूं बंदि थी वियूं त माण्हुनि जो हुजूम तमामु घणो थी वियो आहे। इन करे हुकूमत परेशान आहिनि, माण्हू वेतर वधीक परेशान थी विया आहिनि। महिरबानी कयो, बेरोज़गारी ते घणो असरु पियो पए, को प्रूफ कढे ॾियो गवर्नमेंट कुझु। ईअं कोन मसइलो हल थींदो जीअं हल पिया कनि। मोकिली आहे अची मास्क भले खपायो। हूअं छा कंदो हुई? दुकान बंदि आहे। अच्छा जनरल हाणे मास्क पियो खपे? मास्क पियो खणी बि पियो खपे? 30 40 50 जहिड़ो माल। अच्छा रेट मुनासिब 10 रुपया। हाँ हाँ 10 रुपया आहे? 10 रुपया न 10 रुपया न फर्क क्यों? बोलने का हद दखली कर रहा। अभी आदमी नहीं चाहिए, ये बोलता और आदमी आओ। किसने बोला है? ये SDM बोलता है और आदमी आओ। तुम ये अरे क्यों? उसको बोलो ना, कोरोना की वजह से दुनिया परेशान है, आपको भी दंड की लगी? कितना दंड लगा है? ये दंड लगाया 1000 रुपए रेज की वाड़ों पे लगा के, बोला कि तुमने बहुत कमाया, सारी दुकानें बंद है, तुमने बहुत कमाया। रसीद दिखाओ, जो दंड वाली रसीद है। वो रसीद दिखा भाई। एक तो कारोबार है नहीं है, दुनिया परेशान लगी पड़ी है। एक ये SDM जब भी आता है, ये जब ही लगाता है, जब से सेकंड में आया है ना ये। तो वो बोलते हैं खाने पीने की चीजें तो खुली रहनी चाहिए, आपकी दुकान तो खुली है। हाँ तो खुली है, तो ये बोलते हद दखली क्योंकि आदमियों को परेशानी होती है। ये चेक 1000 रुपये दंड लगा है। 1000 रुपया
और मैं ज़्यादा बोला तो बोला 5,000। फिर अगर वो खंडू को बोला तो तू तो बड़ी तकरीरें करता है हमारे खिलाफ। अच्छा हाँ, तू तो बड़ी तकरीरें करता है, तेरे को तो 5,000 लगाऊंगा। अच्छा, माना उसने वो जाती दुश्मनी निकाली। जाति दुश्मनी निकाल रहा है। ये करने आया ना, हमारे मीडिया वाले तो इससे डरते हैं वाले क्या है? नहीं, हम नहीं डरते। फिर क्यों नहीं तुम उठाते? आप आए हो हमारे पास, हमें अभी हमने सुना आप दंड लगा, हम आपको खुद आना चाहिए था, आज आए ना। अभी आया हूं मैं। हाँ, आपका वजीर राम है। हाँ, फिर तो ये क्या करता है? एसडीएम की एसडीएम से लेके आए, उसको बताया मैंने कि क्यों दंड लगा रहे हो गरीबों को, दुनिया पहले ही परेशान है। तो पहले आ जाता, एसडीएम को बोल दे आगे भाई तू यह जाति नहीं कर। पैसे दे दिए उसने, आपने पैसे दे दिए उसको? ले लिया और क्या 1000 वो। तो ये किस खाते में जाएंगे? तू बोल, आपने उसको बोलना था कि मुझे दो, मैं बैंक में